काका साबिर चाहे तो जो बिलो क्या तो तू मुझे केड़ो बिलो कंदे वरिया में कोशिश में आए तू बनाने की कोशिश न कर काका मां चंगाई तो क्या न खपे तुझी चंगाई केड़ियूं तो चंगायूं करे छडाइण आया लावती ओटे लय तो वधाए साबिर मूं बंदोबस्त करे छड़ियो आ वडो साहब नाए शाम तोणी अची वेंदो हाँ तू आजो हुंदे केस भी मीरल ते दर्ज थींदो थियण भी खपे न घर में कीड़ी अगवा पियो करे न गोलियों मुंह थोरे दमाद मां त साख खणी वेंदुसि हिनखे लिफ्ट न कराए ब अखर पढ़ी अकाबर थी वियो आहे फरियाम मां कोर्ट वेंदुसि तुझे इन व्याज जे धंधे खिलाफ़ असांजे इस्लाम में व्याज हराम आहे ऐं तोखे कोर्ट माफ़ कोन कंदी केर शाहिदी दींदो साबिर तू शाहिदी दींदे मनी दे तो मूं तोखे व्याज जी रक़म ॾिनी आ न बा इन बात काले छोकरे जे चवण ते थी मां पंहिंजी पुत विञाईंदुसि फरियाम जहिड़नि जो व्याज नासूर बणबो आहे न त काका साबिर तो जहिड़ा मजबूरी जे कुन में घुमाटियूं खाईंदा आहिनि ऐं फरियाम मां तोखे करे ॾेखारींदुसि सजा अचो काने डॉक्टर साहब 2 मिनट ॿाहिरि अचो चाचा छोकिरीअ जो कमु परवास थी वियो आहे हाँ चाचा इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन छोकरी मुखे शबाना है चादर करे माफ करे दुनिया पर माफ जे पार के कोन माफ कर कोन माफ कर कोन माफ दुनिया और ये मां खोले धरती अते रोज तू भरे कारो सिज कारो सिज कारो सिज कारो सिज काजिम पुत्र जी पुफी मां ठरा अबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध ॿुधाए पुफी ॾिस पहिरीं मूंसां वाइदो कर ॿुधाए न पुफी अबा ॻाल्हि ॿुध आऊं ॾिस तुंहिंजी पुफी आहियां वॾी आहियां मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त अथई किथां ॻोठां सीड़जी आयो आहीं शादी जे लाइ
उहा तो तुंहिंजी शादी पक ई पक तुंहिंजो निकाह हिन सां कराईंदुसि। हा पर ईअं न थिए जो तूं हिन जे जादू में अची वञी और सफ़ा पुफी खे विसारे छॾी। न ईंदुसि पुफी। वाइदो कर। वाइदो आहे पुफी, पर कासिम करण न ॾींदो। कासिम ॻाल्हि ॿुध ॻाल्हि, अॻियां बि आऊं आहियां, इहो जेको कासिम आहे न इहो करंट ते थो हले। यप्पा इन जो करंट ई कटे छॾींदुसि। इन वीचारे में करंट ई न हूंदो पोइ इहो छा कंदो, किथां आणींदो इहो करंट? कासिम करंट किथां आणींदो? कुझु कोन कंदई। पोइ बि संदसि राज़ पोइ घुरिजे पुफी। मूं छा चयो? मां वॾी आहियां घर जी, या इहो कासिम वॾो आहे? उन जो छा वञे? ऐं मूमल खां बि न पुछंदीअ पुफी? हाणे वरी इन मूमलड़ी खां बि पुछां? वाह वाह वाह, इन मिसड़ी खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बस ठीकु आहे पुफी, मां मौलवीअ जो बंदोबस्तु कयां थो। इहे सदको वञायो बा सदको वञाए। इहे के ख़ुशी जा ॾींहाड़ा मूंखे ॾेखार न जी सुभाणे जी सुबुह ते या मेसड़ी असल तुझे निकाह में जुड़जी वञे। हाय हाय ओ मुंहिंजा अल्लाह, या रात जल्दी गुज़ार। तूने मेसड़ी जी ख़बर त वठूं इस त कीअं थो निकाह पवे। अब मिठाई मिठाई जो बंदोबस्त कजां। हा हिननि जा इरादा पूरा थियण न ॾींदसि, हिननि खे करे ॾेखारींदसि। मिल्कियत थी सम्झे मूंखे मम्मा, कीअं कयां? निकिरी वञा मां ॾे? निकिरण बि त एब आहे। एब छा में आहे? जेकॾहिं अम्मा ॾे वेंदसि माण्हू त अजीब सम्झंदा। इन तरह बकरी बणिजी चाची सारा जे हथां कुसिजी वञा, इहो बि त ज़ुल्म आहे। कुझु न कुझु त करणो ई पवंदो मूंखे। बहराम खान हो या ॾींहं ॾिठे जो ॾेखारो हुईस न? बहराम खान ही हो कासिम। शायद अकेलो हू ॾिस वञे पियो। वॾो वझ हो कासिम। अञा ताईं ख़ुशख़बरी न आंदी आहे कासिम वारनि। कहिड़े पार जी बाबा साईं? भले पार जी। भले पार विया आहिनि छा? भले पार मोकिलण जी। बेवकूफ़ तव्हांखे मोकिलींदा छा भले पार? और जी जी बाबा साईं। गुस्ताखीअ खां अञा बाज़ नथो अची। गुस्ताखी गोहर करे नामुमकिन बाबा साईं। गुस्ताखी करे त मां पाण खे चवां ॾे ॾिनी ज़ुकाम मौला जो शान आहे। मूं बहराम खे ॿिए पार मोकिलण जी ॻाल्हि कई आहे। मुंहिंजी तव्हां सां किटी आहे बाबा साईं। खामोश गुस्ताख। जेको चओ अखियुनि ते आहे। भलो पार मदीनो ऐं मको आहे बाबा साईं। मूं ओॾा मोकिलण जी ॻाल्हि कई, ग़लती कयो पाण गोगा गोहर ते। जी बाबा साईं। ये केड़ा? यो रखियल जो पुट यो शोएब मां पी गुज़ारियो अथसि। बुख दुख में पढ़ी वॾी हिम्मत कई अथसि। ओ मां पी कोन अथसि माना त अन्न जी ॿोली लाइ वाचा। राइस माइंड योर लैंग्वेज। अरे ये तो अंग्रेज आ को। अरे राइस मां हिन ॻोठ जी मिट्टीअ जो पैदावार आहियां ऐं मिट्टीअ जो माण्हू आहियां। मां गुज़ारिश लाइ तव्हां संभालजो ई नथा। जाओ ऐं फुर्ती खाओ त खल लाइ न सिकी। मूंखे इहो बि यादि आहे त तव्हां बाबा खे चयो त न पढ़ाइसि, पढ़ी छा कंदो? पनी वारो करे पेट गुज़र सफ़र करे त भलो, पर मां लिकी वञी पढ़ियुसि। हाणे ॻोठ में आयो आहियां। मां तुंहिंजी आतम कहाणी ॿुधण लाइ कोन वेठो आहियां। मसलो चओ ऐं गुम थी त गोर वांगुरु कुॾण थी वञे।
मूं कंहिंखे बि न चयो आहे न नूरी हवेली जे छत तां टपो ॾिनो। मां इहो बि नथो चवां त परवेज़ खान जी हुशीअ ते मीरल राति नूरीअ जे घर में घिरी खेसि अगवा करण वियो। तूं पंहिंजो मतिलबु बयानु कर मीटर मुआंडरा त मलिया मेट न थी वञे। मां गुज़ारिश थो कयां त व्याजी वरियाम खे रोकियो। काके साबिर खे व्याज में वकोड़े नूरीअ खे ख़रीद करण जी कोशिश हरकत बंदि करे रहिस। और जी बाबा साईं। इन ते कड़ी नज़र रख, खतरनाक साबित थी सके थो। वरियाम ई साबिर खे न्यापुड़े ते मिलन मालूम कयाई कि इन चप ॾिया नूरी कंहिंजी बि नाहे, मुंहिंजी आहे मुंहिंजी। जंहिं बि कोशिश कई न जीअं कमंद चीचड़े में पीड़बो आहे इहे पीड़जी वेंदा इहे। मरी थे या मैं है जो रंभण शुरू कयो थे। थाड़ो न कया ये छो कयो मुकमल साईं है छो कयो हुन सा हुन जे भा कयो आ। तू छाते बरड़ो टलाए वेठो ई माइन वांगुर। तू कयो आ थाड़ो मु कयो आ। इज्जत सा न ॼण खां पोए मजबूर थी ये कई न दादन छा मलाए खा छा या असी मानू ना जो संग न पे जे पाण कयो थस कवल सा इन में के जो बडो कोने को सोराब मुझो दो आए थाड़ो मुझो दो आ। हाने मठ करे सुम निंड न फिटाए कोड़ो खणी ना उथ्यस त पोए वरी अरमान कंदे हाणो जी निंड न फिटाए फोटा ना सुघाए हाणो थणकिया धणकी ना है थाड़ो कठोरा पापिया ही वर दिस रहम दिल ऐं अल्लाह लोक जड़ो वठी बधी छने गिचिए में अती दरगाहूं भेटींदो। अटकर जालिम ये न मोचड़न जी मार भले अल्लाह के थो मोचड़न जी मार जी हाणो थणकियो धणकी ना है मट करे सुमीर मट करे इनो में डड्डो मथे आरो त तीर थी सुमीर रहंदी मठोरी मां क्या अछड़ा तितर रात जो थी किड़ू किड़ू शुरू कई थई हाणो सा तो वात हणी हाणो धणकी ना है तुझी जाड़ी बंद न थी मां पंजे दुख में वर्तल तू वेटी विफली हाने मट दुख को न थई खौफ थई खौफ ता त न जेल में छडाई जे आयो त मारे विझंदो इन करे थो रोई घबराए न हाणो आहे हाणो धणकी ना है हाने सुमी पो पाण भी सुम बेन के सुमांडे मुखे निंद्र थी अचे खा मखा निंद्र खणी पिटाई अध रात जो। अम्मा अम्मा निकरूं हिता निकरूं भी त वञूं काडे शोए भला तोखे कावड़ थी चढ़े बादल जे घर हलऊं न त मामू कोन मुड़ंदो जेको व्याजी असां तय करे आयो आ तो पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदो कोन करण ॾींदी सांस ॻाल्हि पूरी ॾिस जाया मां हथ मलींदी रहिजी वेंदी ऐं मां घाट चढ़ी वेंदसि। ताज़ो इहो व्याजी पुलिस के पैसा ॾेई छॾाए आयो अथसि तो कोन रहंदो। हा बात छा या व्याजी जी ॾोह त मामे जो आहे न मां शोएब बि कोन आयो आहे त चवां सा मुंह बादल ॾे न्यापो कयो आ मामू अञा ताईं कोन आयो आहे। मीरल जी दुश्मनी अलॻि मामे जो बंबाल अलॻि जे न अचे अम्मा त नशो ॾेई कमरे में सुम्हारे छॾियऊंसि। नशो किथां आणींदीअ माट करे सुम्ही पव साबिर आयो न मां पाणे मुंह ॾेई वठंदी सांस तू परेशान न थी। अम्मा आयो थई शायद मीरल भी थी सके तो ॾिसी अम्मा दो
भतीजा दर खोल। भला खतीजा नूरिया के कुंडे में कोन प्यारे थई। सुबह जो न भरिया मचे निकाल है तो क्या समझे। अकुल चारे जो किसी तुम्हारी कुंडे में वे भरिया में प्यारे वेवा तुम्हारी उठी आई है। मां चवाई थी निकर मुझे घर में। बल्ले जन तुझे पी जो घर न तो चवाई तो मथे ते चढ़ंदी थी वनी। हुन मूंखे छॾाया वाइदो कयो अथसि त निकाह खां ॿिए ॾींहुं बाक़ी 2 लख ॾींदो। सफ़ा बेहयाती बी रहियो आहीं। न हया अथई न शर्म अथई। निकर मुझे घर में। नूरी वठीस बामा बाहर कढीस त दर ॾेई छॾियूं। अम्मा मां अकेली काफी आ। पहिरियां ई अंदर बाह फकियूं वेठियां। हल मूंसां गॾु। छॾ मूंखे बाबा। छॾ मूंखे मां कोन हलंदुसि। हल त तोखे मां कोन हलंदी। मां चवां थी हल। हल मां तोखे दोज़ख भेड़ो कयां। हल। अम्मा दरवाजे के तालो ॾेई छॾींदसि। चरी अंदर वठी अचांसि सुम्ही पए पोइ तालो ॾियूंसि। अम्मा मामे खे वठी ईंदी न त मां हली वेंदीसां। तूं ऐं मामो रहो हिते। हाणे मामे खे रहण कोन ॾींदीसां। वॾो आ नूरी तूं हीअं न चओ। कहिड़ो बि आ भाउ आ मुंहिंजो। अम्मा या मोता हथ खण या भाता या त मामो रहंदो या त वरी मां। आखिर एड़ा थींदा आहिनि सभु ॿाहिरि। चाची अम्मा सुबह साण कह पी सही ना है। मां आई तने घणो लिहाज कयो तम। छा मतलब है लिहाज जो? हां तू उते रोप तो करी। मां बाहर आया नंढड़ो गुडो आया तने दी तू मुके घट वध चवी। मुंजी उम्र दिस इन दाढ़ी जो त ख्याल कर। छा मां छा चई विंदी आई गालाईंदी आई खबर पवंदी थई। पर हद थींदी आ जडे औलाद मां जो लिहाज करे तो मां के भिलाली पुट जी इज्जत करण खपे या न। मु छा चयो तोखे? सुबह साण चाह नसीब न थी त क्रोध। मु चयो न जेसी ताईं मूमड़ राज़ी न थी थे ऐं काज़िम माफ़ी न थो घुरे तेसी ताईं सोच जाए भी न। अदा कासिम तुझो इहो एहसान भाईंदसि जो मूंखे बचाई न त चाची त तयारी कई वेठी हुई। आई हू तोखां माफ़ी त वठे पियो न। अञा छा करे? बाक़ी तोखे अचे पेरे पवे। हां इहे थी चाही न मेसड़ी आ। सुबह साण छो थी चूचकी दी मूंखे त मुक कहाणी मथो न पे छॾी। अम्मा अम्मा हथ तो बधाई चवी त पेरे पवई। हाणी असां ते हिन घर ते ऐं खानदान ते रहम कर। मञा थो चाची अम्मा त कावड़ झेड़ो थींदो आ पर कंहिं महल कंहिं मौके सां। जंहिं महिल ॾिस त तुंहिंजी तरार उभी आ। ॿाहिर जो ततो घर अच ऐं घर जो ततो काॾे वञे ॿुधाए चाची अम्मा। हाँ बाक़ी ॿाहिर वञी घुमे फिरे इहे न। आई कासिम आऊं चवई थी इन मेसड़ी जे जादू में न अच। इन जी ॻाल्हियुनि ते न लॻ तूं। अफ़सोस आ चाची अम्मा अफ़सोस आ। सद अफ़सोस आ चाची अम्मा। अदब ऐं एहतराम खे कमज़ोरी थी समझी पई समझ पर भेण मूमल जे लाइ उबतो न सोच न कर। हाय हाय आई हिन जादूगराणी जादू त हर के ते फिट। आऊं किथां आणिया ई त ॿुधाईंदी बि कोन। काके धनु धमाली खां सिखी आहियां। तूं भी सिखीस जादू? खामखा जी मगज़ मारी वेठी करी। बाक़ी मूमल न मांदिया न बांदिया
बाक़ी कम खां वांदी आहे। ऐ ख़ुदा जी कुदरत आहे। हाणे हिन मेसड़ी बि खणी मान कयो आहे, सम्झे थी पंहिंजो पाण खे। बाक़ी रहियो इहो धनु धमाली, उहो जेको आहे सो धाणो जे अंगण ते बि धमालू हाणे उते ई उनखे पियो चवे बिस्मिल्ला वेहे या वञे, मूंखे थी ॾाइण ॾस ॾे। न निकिरण घुर्जे सा, तव्हां कोताही कई आहे। कोताही न आहे कई रहीस, बाक़ी हयाती छॾे को बि न आहे। न त कासिम ई मूंखां बची कोन वञे हा। ईसन उते न मां हुजां, वठी भॼी हा, ईअं न? बाबा सही दिलेरन खे को संदो आहे। सर वरियाम खे तड़ी त पटियो, व्याज जी वबा ॻोठ में फैलाए छॾी अथसि। साबर सदस अताब में आहे। रायो थमास। अस्सलाम वालेकुम भोतार साईं। अड़े एॾे सॼो ॻोठ खणी तपायो अथई, तोखे केरु चवण वारो कोन्हे छा? छो साबिर खे तंग कयो अथई? वैसा मूं तंग न कयो आहे, साबिर चई वञे मां ॾोही। इहा व्याज वारी हीरोइन बंदि कर, न त सम्झी थो। व्याज किथे तो ॼाणेस, पैसे जी सीड़प आहे, पैसे जी। तव्हां 4 ट्रालियूं कलर जी चयूं खणाए ॾिनमि न, इहो व्याज अरेस? ॿुधायो, वादीअ खे व्याज था चओ? बकवास बंद कर, रंग तो वणे। हां अरे किथे आहिनि तुंहिंजूं ये कलर वारी ट्रालियूं मोड़े? न खे नवा कोट छा कुछंदुमि रेस, बाक़ी आइंदे जी उमेद हली वेंदी। अरे उम्मीद जा सक्का साबिर जे घर ॾांहुं मेरी अख खयई या तंग कई त पोइ सम्झी तो मूंखे बि। रक़म वठराए ॾियो, मूं ॾोह त कोन कयो रेस। बहस न कर, ऐं साबिर सां न खौंस, हिन जे साम्हूं तो चवां न रुके न त पुठीअ जी खल न हूंदई। हल हाणे हल। असां लाइ छा हुकुम आहे रईस? मूंखां था पुछो, चयल आहे तव्हांखे परवेज़ ऐं बाराम जे लाइ। कासिम खे चओ त वक़्तु न वञाए। ठीक है रईस, हल बादल अची सने। और जी बाबा साईं। वो इन शोएब जी साल लदी हमरा बचा थे मां बाबा साईं सिधो थी विदो। रियाम खे दबाए सोड़ो करणो आहे, ऐं इन साबिर ते हथ रखणो आहे। समझी थो न गुआरा? बिल्कुल हवेली आबाद करनी आ त पोइए करणो आहे रे सा। हा गुआरा, साबिर सौलो पिड़ पवंदो, सदस कर्ज भरबो न सौलाई सां अची कोटकी में लॻंदो। पोइ इहो मीरल ऐं बादल चपटियूं वञे न रची वेंदा। धन ममन धमालानी। अरे नालो चङी तरह वठंदो कर त चवां फ़कीर वेहे या वञे। आई तू भी सही हजरत धमालानी। छा में हज़रत भला ॿुधाए? अरे पाण न चयो हई त पूरो नालो वठ धन ममन धमालानी। हा पर मां मशहूर धनु फ़कीर धमालाणीअ सां आहियां। भला ॿुध, तुंहिंजी इहो देवन ऐं जिनन सां मीटिंग थी? हा हते सदारत के में डिघा अंधा मंडा काणा देव नंढा बिंदराई टेडी जिन बि उते गॾु हुया। ऐं भला ॿुध, परियूं हुयूं परियूं? हा खोड़ सारियूं, हिकिड़ी खाॿे ॿियूं साॼे, हिकिड़ियूं अॻियां ॿियूं पुठियां। फ़कीर छा बयानु करे, कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए? यार पोइ त तूं टिंडू खान टांडाणी खे बि वठी हली है न? अरे तुझे खिलाफ ठहरा बहाल थियो आहे। मुझे खिलाफ? छो त? छो त टेडी जिन जा बच्चा लताड़ा हुयई न, उन्हनि मां हिकिड़े बच्चे जी अखि निकिरी पई आहे। ठहरा बहाल थियो आहे त टिंडो जी बि हिकिड़ी अखि कढी वञे।
हाँ न न अख्तियार मुखे ॾिना अथऊं और तेज त अख कढाए नटाईंदे त जिन खंभे खणी वेंदई यार को तरीक़ो कढ यार बचाए मुखे बचाए पेरे पऊ त बचाए न त काणो हूंदे हा तुंहिंजा पेर मुंहिंजा हथ अल्लाह रे ऋष खे पेरे पवणो पइजी वियो हाँ छा थो चई बचाए भोलड़ा न न न न धनु धमालड़ी न पेरे त पयुसि न हथ तो ॿधाए यार ईअं न कर फ़क़ीर जी मर्ज़ी अल्लाह रे टिंडूअ जी ज़ारी बा टिंडू वञे थो बा वञी मता न वञे धनु खान धमालाणीअ खे टिंडू खान बि हलियो आहे धमालाणीअ सां मुकाबलो कर